नाज़रीन, टनो मोहम्मद खान में SHO बी सेक्शन ज़ाहिद शाह जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ PP काउंसलर रज़ा मोहम्मद ख़ासकली जी अॻवानी में सभई शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ान अब्बासी। जी ख़ान अब्बासी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टनो मोहम्मद खान जे बी सेक्शन थाने ते मुक़रर SHO सैयद ज़ाहिद शाह जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ इन वक़्तु PP काउंसलर रज़ा मोहम्मद ख़ासकली ऐं ॿियनि जी अॻवानी में सभई शहरीन एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई आहे ऐं सिजावल हैदराबाद मेन चौराहे ते धरणो हयो वियो आहे, जंहिं करे ट्रैफ़िक जी आमदोरफ़्त सख़्तु मुतासिर थी रही आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बी सेक्शन थाणे ते मुक़रर अमले समेत उते मुक़रर इंचार्ज SHO असांखे बिला जवाज़ तंग करे नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे ऐं खेनि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई पैसा वसूल करे रहियो आहे ऐं ग़रीब पौरियतनि ते तशदुद कयो वञे थो। हिननि मुतालबो कयो आहे त SHO ज़ाहिद शाह खे फ़ौरी तौरु हटायो वञे। जी।